दिसे तो उनखे गाल समझ में न पई अचे त कम उन्हें जे कोच का मथे आ पर इन्हें शे के सामू रखे करे माण्हू जो अखियूं लॻंदियूं त उन अमानत के उन जिम्मेदारी के माण्हू कबूल करणो त रब त इंसान जे मथां इहो बोझ रखियो आहे त उन वक्त में इंसान जी नज़र खुदा ॾे वई आहे पेशकश मुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ों जॾहिं परवरदिगार जे तरफ़ों पेशकश आहे त पोइ हाणे इनखे कीअं ठुकराइजे वहमलहल इंसान इंसान इन अमानत खे खयो इंसान इन अमानत खे खयो आहे एॾी वॾी अमानत इंसान खई आहे तेरे मां मसलो ही साबित थियो त इंसान जी जिंदगी में हर वक्त हर लम्हे हर मरहले में उन्हें जी नजर अल्लाह ते हुजे रब ते नजर हुजे दुनिया में केॾियूं ई वॾियूं मुसीबतूं अचनि केॾा ई वॾा इम्तिहान अचनि कमज़ोरा ज़ईफा नहीफा हेणवा माज़ूरा बीमारा मौत के बिस्तरे ते गुरबत फकीरिया को सहारो न है हिक्की पुट हो जेको इन्हें जो सहारो हो इन्हें मोहताजी वाली जिंदगी में अल्लाह वो पुट दिखाए इंसान तो बर्दाश्त करे कौन सकंदो आहे पर जॾहिं पाने जी नज़र अल्लाह ते वञे थी तो भाई अल्लाह त आहे रब वॾो आहे रब वॾो आहे तो वॾे खां वॾो सदमो सहण पाने जे लाइ आसान तो पाने जी नज़र अल्लाह ते वॾे खां वॾी तकलीफ़ वॾे खां वॾी मुसीबत वॾे खां वॾो इम्तिहान वॾे खां वॾी आज़माइश वॾे खां वॾा हालात अचनि था पाने ते पानो जेकर उन्हनि हालात ते नज़र कंदो त घबराइजी वेंदो परेशान थी वेंदो पशेमान थी सघंदो ऐं ज़माने में हली कोन सघंदो पर इन पाने जी नज़र ते रब ॾे आहे त इन जे लाइ सभु कुझु सहण आसान थी पवंदो माल आहे दौलत आहे मिल्कियत आहे उहदो आहे इक़्तिदार आहे रब जे तरफ़ों फज़ल ऐं इनायत थी आहे त उन वक्त में भी बाने जी नज़र उन नेमतुनि ते न हुजे माल ते न हुजे औलाद ते न हुजे फौज मौज कुवत ते न हुजे उहदे ऐं इक़्तिदार ते न हुजे जे बाने जी नज़र आहे पंहिंजे माल ते पंहिंजे औलाद ते बाने जी नज़र आहे पंहिंजे उहदे ते पंहिंजे इक़्तिदार ते पंहिंजे पावर ते पंहिंजी सदारत ते वज़ारत ते त पोइ ही माण्हू खर मस्त थींदो नेमतुनि जी नाशुक्री थींदी इन कुवत ऐं पावर जो गलत इस्तेमाल थींदो इहो माण्हू ज़ुल्म कंदो ज़्यादतियूं कंदो सरकशियूं कंदो पर इन पाने जी नज़र अल्लाह ते आहे त हे मूं वटि उहदो आहे अल्लाह जी अमानत हे औलाद आहे अल्लाह जी अमानत माल आहे अल्लाह जी तरफ़ों अमानत मिलल आहे रब जी अता आहे मुंहिंजो को ज़ाती कमाल कोन्हे जॾहिं इन जी पंहिंजी असबाब ते नज़र न आहे मुसब्बिबुल असबाब जे मथां नज़र आहे त पोइ नेमतुनि जे वक़्त में पाने जे लाइ शुक्र करणु आसान थी पवंदो आहे ऐं तकालीफ़ वारे वक़्त में वरी पाने जे लाइ सबुर करणु आसान त ज़िंदगी जे हर जोड़ ऐं हर मोड़ ते बाने जी अल्लाह ते नज़र हुजे अल्लाह ते नज़र हुजे आमाल जे एतबार सां बि बाने जी अल्लाह ते नज़र हुजे जेको अमल कर इख़लास इख़लास वारो अमल आहे त रब वटि उन जो क़दर बि आहे मन जाअ बिल हसना फलहु अशरु अमसालिहा हिक नेकी कर रब ॾहूण को दे वल्लज़ीन युनफिकून अमवालहुम फी सबीलिल्लाहि कमथलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा हिक नेकी के रब 7 गुना थो वधाए 700 गुना थो वधाए वल्लाहु युज़ाइफु लिमन यशा अञा भी अल्लाह ॾीणो ॾीणो कंदो आहे जिन जे लाइ चाहींदो आहे केतिरो वधीक वधाईंदो आहे ख़ुदा ई ॼाणे न अल्लाह बयान कयो न मुस्तफ़ा बयान कयो महबूब साईं फरमायो रब जी रज़ा ख़ातिर खजूर जो अधु दाणो थो ॾे अल्लाह उनखे वधाए चुराए ओद जबल विधो ओद जबल उनजी जेका ज़ाहिरी सिफ़त
ज़मीन अंदर उन जी सतह केतिरी आहे खुदाई जाए। ज़ाहिरी जेके उन जी सतह आहे 28 किलोमीटर डिघो आहे। 28 किलोमीटर तकरीबन मथे ऊंचाई आहे उन जी लंबाई, चौड़ा लंबाई वेकर जेके चइजे। ऐं वरी डेग जेका चइजे उन जी, तो उन जी उहा जेका डेग 28 वेकर 3 किलोमीटर ऐं चौड़ाई जेका आहे उन जी 28 किलोमीटर। तो केॾो डिघो जबल आहे जेको ज़ाहिरी आहे, अंदर ज़मीन में ख़बर न केतिरो आहे। अल्लाह ख़ुद जे दाने खे एतिरो वधाए थो इख़लास। त जेको बि अमल कयो इख़लास सां कयो, इख़लास सां जो अमल कंदो त कंहिं बि अमल खां तव्हांजी दिलि बि कान टुटंदी ऐं तव्हां कंहिंखां बाग़ी बि कोन्हे। इख़लास न आहे आमाल खां बि रूह थी वेंदो ऐं उहा पाण में हिक ॿिए जे मथां बाग़ी। ऐं हीउ अक़ीदो ऐं नज़रियो हुजे त हर शइ अल्लाह जे वस में आहे, अल्लाह जे हथ में आहे। जेका शइ रब मुंहिंजे लाइ लिखी आहे मूंखे उहा मिली रहणी आहे ऐं जितां खां लिखी आहे उतां मूंखे मिलणी आहे। साहिब अची विया आहिनि, ॻाल्हि वॾी थी वेंदी, थोरो तवजो ॾिजो। ॾिसो बाने में इख़लास बि हुजे ऐं उन जो अक़ीदे ऐं नज़रिए में इहा शइ हर वक़्तु मुस्तहज़र हुजे त मूंखे इज़त हुजे या माल हुजे दौलत हुजे, का बि शइ जेका मिलणी आहे अल्लाह जी तरफ़ां मिलणी आहे। अल्लाह जेको मूंखे अता करे ऐं अल्लाह खे जंहिं तरफ़ खां जंहिं पासे खां उहा शइ अता करणी आहे उहा मूंखे इन शइ जो इस्तेज़ार न हुजण जे करे असांजो पाण में अणवणती थींदी आहे। मुआशरती एतबार सां बि औलाद आहे, वालिदैन जी ख़िदमत करे पियो त उन वक़्त में बि औलाद जे साम्हूं अल्लाह जी रज़ा मतिलबु